नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो जान मोहम्मद में खबर ॾींदा गोठ अली बख्श खुश्क जरावासी औरतुन ऐं मर्दन जो बाअसर ऐं जुडो पुलिस जी जातियुनि खिलाफ़ ऐवान इंसाफ़ टंडो जान मोहम्मद ते एहतजाज। उन मौके ते एहतजाज कंदड़ अयाज अली खुश्क, शौकत अली, मदद अली, हिम्मत अली, हमदान, मीरजादी, शाज़िया, नाज़िया, नसरीन खुश्क जो मीडिया के बयान ॾींदे चयो त असांजी ज़मीन 7 एकड़ 25 घंटा अबाणी ॾाॾाणी ज़मीन आहे, जंहिं ते असांजे ॻोठ जे बाअसर माण्हुनि इमाम बख्श खुश्क, शौकत अली खुश्क, तपेदार नवीद खुश्क, दिलावर बिलावल खुश्क, मौला बख्श खुश्क असांजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं जुडो थाणे ते असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए असांजे मथां तशद्दुद कराए रहिया आहिनि। जॾहिं त जुडो SHO शाहनवाज़ ख़ासकेली हिन बाअसरनि जे वंगार वहंदे असांखे गिरफ़्तार करे तशद्दुद करे थो ऐं हिननि चयो त जुडो SHO औरतुनि ते बि तज़लील करे थो। असां सां ज़ुल्म आहे, असां ग़रीब मिसकीन आहियूं, ज़मीन असांजो हक़ आहे। जॾहिं त जुडो पुलिस बि वॾेरनि जे वंगार वेही रही आहे ऐं हू बाअसर माण्हू हर रोज़ हथियार खणी असांखे मारण जे लाइ अचनि था। असां कंहिंखे दांह ॾियो। हिननि DIG सिंध SSP मीरप्रकाश खां मुतालबो कयो त नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त ॿी सूरत में असां पंहिंजा नंढड़ा ॿार बचा वठी पंहिंजे पाण खे बाहि ॾेई छॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।